Bismillahirrahmanirrahim. Welcome to Synsoft Studio. This is Sal Jandio. सो अॼु असां नेक्स्ट वीडियो था सिखूं एम एस ऑफिस में जीअं त असां हर दफ़े नओं मेन्यू सिखंदा आहियूं अॼु बि असां नओं मेन्यू सिखंदासीं जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं ईंदियूं होप त तव्हां असांजे वीडियोज़ खे चङी तरीक़े सां ॾिसो था ऐं उन्हनि खे पंहिंजे दोस्तनि सां विरायो था ऐं कुझु शयूं सिखो था एम एस ऑफिस खे असां सिखण जी ऐं सेखारण जी कोशिशि था कयूं जीअं तव्हां उन मां वधि में वधि फ़ाइदो वठी सघो असां मुख़्तलिफ़ मेन्यूज़ मां मुख़्तलिफ़ कम असांजे प्रॉपर तरीक़े सां प्रैक्टिकल तरीक़े सां सवले तरीक़े सां तव्हांखे सेखारियूं था होप त तव्हां असांजे वीडियोज़ मां शयूं सिखो था ऐं उन्हनि मां वधि में वधि फ़ाइदो हासिलु कयो था अचो त असां अॻिते वधायूं पंहिंजे कम खे जेको असां एम एस ऑफिस में मुख़्तलिफ़ मेन्यूज़ जे तरीक़े सां ऐं मुख़्तलिफ़ ऑप्शन्स जे तरीक़े सां ऐं प्रैक्टिकल जे थ्रू असां सिखूं था अचो त असां पंहिंजे कम खे अॻिते ऐं फर्दर सिखूं छो त हिन में असां वधीक प्रैक्टिकल कमु था कयूं ऐं उन में असां वधीक सिखण जी कोशिशि ऐं सेखारण जी कोशिशि कयूं था ऐं असां तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां विरायो छो त तव्हां असांखे सपोर्ट कयो त असां तव्हांखे सपोर्ट था कयूं अचो त मेन्यू सिखूं जीअं असां अॻ में रेफरेंस ऐं मेलिंग सिखियोसीं हाणे असां सिखंदासीं रिव्यू में त रिव्यू में सभ खां पहिरियां आहे प्रूफाइलिंग प्रूफिंग मीन्स त असां उनखे कंप्लीटली सही तरीक़े सां उनखे क्लियर कयूं प्रूफ कयूं यानी कि कंप्लीट थी वञे चङे तरीक़े सां सभु शयूं सही थी वञनि त सभ खां पहिरियां स्पेलिंग ग्रामर मीन्स अगरि असां कंहिं बि फॉर एग्ज़ाम्पल गुड लिखियो आहे या सिंध लिखियो आहे त ॾिसो हिन जी स्पेलिंग पर सिंध नालो आहे तॾहिं उनखे उन में उनजी डिक्शनरी में इंस्टॉल कोन्हे तॾहिं उनखे ऐं हेठां लाइन जे फॉर एग्ज़ाम्पल असां गुड खे ईअं था लिखूं त ऑटो करेक्ट में थो अची वञेसि त हीअ ॾिसो स्पेलिंग हाणे ॾिसो हिन जी ग़लति आहे अगरि रेड लाइन आहे इट मीन्स स्पेलिंग इन ग्रामर जी मिस्टेक आहे अगरि ब्लू लाइन हूंदी त उहे असांजा रिपीटेड वर्ड्स हूंदा या ग्रीन लाइन हूंदी त रिपीटेड वर्ड्स लाइ इस्तेमालु थींदी आहे ग्रीन लाइन त असां छा कंदासीं स्पेलिंग ग्रामर ॾिसो असांखे हिन जी स्पेलिंग ग़लति थो ॿुधाए हितां असांखे सजेशन्स ॾींदो तव्हांखे कहिड़ी कहिड़ी तव्हांखे स्पेलिंग तव्हांजी सही आहे उहा तव्हां सलेक्ट कयो फॉर एग्ज़ाम्पल असांजी गुड सही आहे असां जस्ट छा कंदासीं अगरि असां चवंदासीं स्पेलिंग सही आहे त असां इग्नोर कंदासीं अदरवाइज़ चेंज कंदासीं ॾिसो गुड आहे तव्हां साॻे तरीक़े सां छो त हेॾे सजेशन न आहे इहा सही आहे असां इग्नोर कंदासीं हिन खे बि असां छो त सिंध ॾिसो का बि अहिड़ी का शइ ऐं इन सां मिले कोन थी अगरि हुजे हा त सेम तरीक़े सां पर असांजी सही आहे त असां छा कंदासीं इग्नोर कंदासीं स्पेलिंग जे ॾिसो हेठां हेड लाइन उनजी रेड लाइन ख़तमु थी हिन जी शॉर्टकट की आहे F7 हिन जी शॉर्टकट की F7 उन खां पोइ थिज़ार्स मीन्स असां कंहिं बि वर्ड जी सेनानिम ॾिसणु चाहियूं त असां उनखे रिसर्च या थिज़ार्स जे मुताबिक़ ॾिसंदा आहियूं इन जी मदद सां ॾिसंदा आहियूं त ॾिसूं असां जस्ट छा कंदासीं अल्टर क्लिक बि कंदासीं त उनजी जेका वैल्यू सॉरी हेॾां असांजो लेफ़्ट साइड खां उनजी जेके मीनिंग अची वेंदी जीअं या असां हिन खे सिलेक्ट था कयूं फॉर एग्ज़ाम्पल गुड खे जीअं असां गुड खे सिलेक्ट कंदासीं त हिन में ॾिसो हीअ हुनजी डिक्शनरी अची वेंदी यानी कि सेनानिम असांखे ॾेखारींदो सर्च में अगरि सर्चिंग करे थो वञा ॾिसो हीअ हुनजी सेम असांजी हुनजी मीनिंग यानी कि सेनानिम ॿुधाईंदो एडजेक्टिव ॿुधाईंदो जेका बि हुन एंटानिम सभु असांखे हिते हिन जी डिक्शनरी में ॾेखारींदो सेम तरीक़े सां थिज़ार्स बि सेम ई आहे हिनखे क्लिक कंदासीं त थिज़ार्स सेम अची वेंदी ॾिसो हिन जी शॉर्टकट की छा आहे शिफ्ट F7 ऐं हिन जी शॉर्टकट की छा आहे अल्टर क्लिक रिसर्च उनखे करण जे लाइ या उनखे थिज़ार्स करण लाइ शिफ्ट F7 असां क्लिक कंदासीं त असांजी अची वेंदी उहा जेका उनजी सेनानिम वग़ैरह ट्रांसलेशन्स हिते असां हिननि खे चङी तरीक़े सां छो त जेको वर्ड हूंदो उनखे ई जुमलनि में असांखे कन्वर्ट करे ॾींदो जीअं ॾिसो हिते जुमलनि में उनखे कन्वर्ट करे ॾींदो या उनजी फर्दर उनखे डिफाइन करे ॿुधाईंदो असांखे मीन्स त असांखे उनखे ट्रांसलेशन्स करे ॾींदो उन खां पोइ ट्रांसलेशन टिप्स अगरि असां चऊं था हिनखे डिफाइन करे कंहिं ॿी लैंग्वेज में सिंध खे त उहो असांजी हिन में अची वेंदी आहे हिन में असां जस्ट क्लिक कंदासीं लैंग्वेजिस आहिनि उनखे डिफाइन करण जा फॉर एग्ज़ाम्पल स्पेनिश में स्पेन में थो करे त क्लिक कंदासीं हाणे असां हिन मथां जस्ट कर्सर आणींदासीं ॾिसो द वर्ड इज़ नॉट डिक्शनरी छो त जेको सिंध आहे उहो वर्ड हुन में डिक्शनरी में कोन्हे तॾहिं हुनखे असांखे नथो ॿुधाए अगरि उहो गुड खे था ॾिसूं असां क्लिक कंदासीं स्पेनिश में या असां फ्रेंच में था कयूं असां मथां हिन ते कर्सर आणींदासीं ॾिसो हुनखे फ्रेंच में असांखे हुनजी डिफाइन करे ॾेखारींदो अगरि इंग्लिश कंदा आहियूं त असांखे इंग्लिश में ॾेखारींदो
सेट लैंग्वेज का भी लैंग्वेज असां सेट करणु चाहियूं असां करे सघूं था। हीअ असांजूं लैंग्वेजिस आहिनि जेका बि असां रखणु चाहियूं उहा असांजी लैंग्वेजिस वग़ैरह जीअं ऑटोमेटिक असांजी जेका लिखूं था असां उहा लैंग्वेज यूज़ थींदी आहे हिन में। उन खां पोइ वर्ड काउंट का वर्ड खे ऐं पेज खे लाइनुनि खे काउंट करण लाइ असां वर्ड काउंट इस्तेमालु कंदा आहियूं। वर्ड काउंट ॾिसो पेजिस 1 आहे, वर्ड्स 4 आहिनि, करेक्टर्स 17 आहिनि, लेटर्स हर शइ लाइन वग़ैरह पैराग्राफ सभु असांखे काउंट करे ॾेखारींदो आहे वर्ड काउंट में, यानी कि प्रूफिंग में प्रूफ करे ॾेखारींदो आहे असांखे त वाक़ई इहे शयूं सही आहिनि या न आहिनि। उन खां पोइ आहे कमेंट्स। असां था चऊं फॉर एग्ज़ाम्पल कॾहिं कॾहिं असांखे डिफाइन करण जी जॻह न हूंदी आहे त असां साइड में उनखे कमेंट्स करे ऐं मथां लाइन ॾेई करे असां नॉर्मली पंहिंजे बुक्स में लिखंदा आहियूं त हीअ फलाणी शइ आहे। साॻिए तरीक़े सां MS वर्ड में बि कमेंट्स नाले जी ऑप्शन आहे जंहिंजे थ्रू असां उनखे डिफाइन करे सघूं। फॉर एग्ज़ाम्पल असां सिंध आहे हिनखे असां सिलेक्ट करे असां कमेंट्स ॾींदासीं। ॾिसो असां लिखी सघूं था इट इज़ अ प्रोविंस। प्रोविंस आहे उहो असांखे ॿुधाईंदो त हीअ असांखे कमेंट्स ॾिनल आहे त उहो डिफाइन करे ॾेखारींदो त जेतिरी बि असां ॾियणु चाहियूं। फॉर एग्ज़ाम्पल असां हिते बि ॾियूंसि था पाकिस्तान आहे या सिंध सॉफ्ट स्टूडियो आहे, असां हिनखे बि ॾियणु चाहियूं असां सिलेक्ट करे जस्ट कमेंट्स ॾींदासीं हिते, यानी कि छा चवंदा लिखंदासीं यूट्यूब चैनल या एजुकेशनल चैनल। हीअ असांखे डिफाइन करे ॾेखारींदो त हीअ आहे छा, उनखे लाइ असां कमेंट्स इस्तेमालु कंदा आहियूं। नेक्स्ट कमेंट्स ॾिसण जे लाइ असां ॾिसी सघूं था हिननि खां, या असां प्रीवियस खे ॾिसण लाइ असां यूज़ करे सघूं था। ॾिसो डायरेक्टली ॾिसो नेक्स्ट खे हिते सिलेक्ट कंदो, प्रीवियस खे सिलेक्ट कंदो, ॾिसो ॿिन्हिनि खे असां सिलेक्ट करे सघूं था। डिलीट करणु चाहियूं असां डिलीट करे सघूं था। साॻिए तरीक़े सां असां हिनखे बि डिलीट करणु चाहियूं असां डिलीट करे सघूं था। उन खां पोइ आहे ट्रैकिंग। ट्रैकिंग मीन्स असां पंहिंजे इनक्रिप्शन जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं ट्रैक चेंजिस। ॿ तरीक़ा हूंदा आहिनि, हिकु असांजो ट्रैक चेंज हिन लाइ में इस्तेमालु थींदो आहे, ॿियो असांजो प्रोटेक्ट डॉक्यूमेंट जेको असांजो लास्ट में ॾिसो हीअ हिते आहे असांजो प्रोटेक्ट डॉक्यूमेंट। हीअ असांजो ट्रैक चेंज पहले सिखंदासीं। त सभ खां पहिरियां हिन शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट ई। कंट्रोल शिफ्ट ई ट्रैक चेंजिस जी आहे। असां ट्रैक चेंज अगरि कोई बि ट्रैक चेंज असां उते इस्तेमालु कंदा आहियूं अगरि को बि असांजे डॉक्यूमेंट सां हरकत थो करे या असांजी डेटा डिलीट करे पंहिंजी लिखी थो वञे। ऑफिशियली में किथे किथे थींदो आहे त तव्हांजी डेटा डिलीट करे उन जी जॻह ते ॿी डेटा लिखी वञिबी आहे। त साॻिए तरीक़े सां ट्रैक चेंज में जीअं असांखे कोई बि चेंजिंग करे त असांखे ख़बर पए उनखे असां ट्रैक चेंज कंदा आहियूं। असां अप्लाई कंदासीं, हाणे ॾिसो असां जेको बि लिखंदासीं ॾिसोसि हीअ असांखे ॿुधाए थो हीअ शइ असांजी। फॉर एग्ज़ाम्पल पाकिस्तान जी जॻह ते असां लिखूंसि था कुझु बि लिखण था चाहियूंसि, फॉर एग्ज़ाम्पल UAE था लिखूंसि। ॾिसो जेको पाकिस्तान रही पर हिते त हुनखे ख़बर पइजी वेंदी त हिते जेका बि चेंजिंग कई आहे या असां हिनखे डिलीट था कयूं त बि हुनखे ख़बर पइजी वेंदी त हीअ असांजी डेटा डिलीट थियल आहे। पर छा कंदासीं हिन जॻह ते अची करे तव्हां फाइनल करे छॾियोसि। ॾिसोसि तव्हांजी जेका बि डेटा हूंदी उहा हाइड थियल हूंदी। जॾहिं बि कोई बि का बि शइ इंसर्ट कंदो वेंदुसि हुनखे ख़बर न पवंदी हूंदी। ॾिसो असां कुझु बि लिखूं था पहिरें दफ़े जॾहिं असां लिखूं पिया त उन में असांखे इहा ख़बर पइजी पई वञे त हिन में ट्रैक चेंज थियल आहे। पोइ असां छा करे छॾींदा आहियूं त वापसि असां फाइनल शोइंग कंदासीं। जेका बि डेटा ॾिसो हीअ दुबारा जेके ॿीहर इंसर्ट कई वई आहे हीअ हिते इंसर्ट कई वई आहे, हीअ असांजो डिलीट कयो वियो आहे, हीअ हिते ॾिसो यानी कि डिलीट हीअ कयो वियो ऐं उन जी जॻह ते रिप्लेस कयो वियो UAE सां। पाकिस्तान खे रिप्लेस कयो वियो UAE सां। मीन्स कि असां ट्रैक चेंज जी मदद सां असां इहे ॾेई सघूं था। ख़तमु करणु चाहियूंसि त साॻी ॾिसो हाणे ख़तमु थी वई, तव्हां लिखी सघो था कुझु बि फर्दर। ठीकु आहे। अगरि असांजी जेका ट्रैक चेंजिस में फॉर एग्ज़ाम्पल रिजेक्ट था करणु चाहियूंसि, हीअ ॾिसो रिजेक्ट कयोसि, रिजेक्ट कंदा वञोसि, रिजेक्ट सॼी तव्हांजे फाइल्स में रिजेक्ट थी वेंदी ॾिसोसि। ओके ॾिसो जेके बि शयूं असांजी रिजेक्ट थी वियूं। हाणे असां एक्सेप्ट जेकॾहिं असां फॉर एग्ज़ाम्पल कंट्रोल Z था कयूं असां हिनखे एक्सेप्ट कंदासीं त एक्सेप्ट थी वेंदियूं सॼी डेटा। ॾिसोसि हीअ एक्सेप्ट थी वई, असां हिनखे बि एक्सेप्ट कयूंसि, ॾिसोसि एक्सेप्ट कयोसि। जेका बि हुन फर्दर ॾिनी डेटा उहा सॼी एक्सेप्ट थी वई। हुन खां पोइ बैलेंस हीअ असांजी कमेंट्स वग़ैरह जे लाइ रिव्यू पेन, यानी कि जिते बि कमेंट्स ॾिनल हूंदी उनखे फॉर एग्ज़ाम्पल असां हिते ॾिनोसीं हिते असां हिनखे रिविज़न पेन असांजी जेके बि डेटा ॾिनल हूंदी उहे असांखे शो कराईंदो। ॾिसोसि ठीकु आहे। ॾिसोसि हिते असांजी
जेका बि डेटा हूंदी उहा असांखे शो हेॾां कराईंदो या हीअ असांजो कमेंट्स जीअं असां कमेंट्स पिया ॾियूं तीअं असांजी हीअ साइड असांजी कमेंट्स टाइप बैलून जी मदद सां उनखां शो मार्कअप जेको बि असां ॾिनल आहे असां हितां हिननि खे हाइड करे छॾींदासीं तॾहिं उहा डेटा असांजी वापसि शो थींदी अदरवाइज़ न थींदी ठीकु आहे हीअ असां छा कंदासीं हिनखे ऑल रिव्यू कंदासीं त असांजी सभु शयूं रिव्यू थी वेंदियूं अदरवाइज़ जॾहिं बि ट्रैक चेंज ॾियणो हुजे त असां छा करे छॾींदासीं हितां असां सॉरी हेॾां अची करे रिव्यू करे असां ऑल रिव्यूज़ करे छॾींदासीं या हिनखे असां हितां ख़तमु करे छॾींदासीं त असांजी तॾहिं शयूं उहे ऐं हाइड थींदी जीअं असांजी ट्रैक चेंज हुनखे ख़बर न पवंदी हिकु असां रिव्यू में बि करे छॾींदा आहियूं ॿियो असां हितां बि करे छॾींदा आहियूं जीअं असांजी का बि शइ हू ॾिसी न सघे त असां ट्रैक चेंजिस अप्लाई कयो आहे मीन्स ट्रैक चेंज अप्लाई करे असां हितां सॉरी शो मां अची करे हितां रिव्यू करे हिनखे असां ऑल रिव्यूज़ करे छॾींदासीं या असां हिनखे ख़तमु करे छॾींदासीं त असांजी सभु शयूं उहे ऑल रिव्यूज़ इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं असांजियूं उनखां पोइ चेंजिस अगरि असां जीअं मूं अॻ में ॿुधायो त असां प्रीवियस एक्सेप्ट कयूंसि जेका ट्रैक चेंजिंग्स थी आहे उहा एक्सेप्ट कयूंसि या न कयूंसि उहा असां ते पाण ते डिपेंड आहे प्रीवियस असां ट्रैक चेंज ॾिसण लाइ या असां प्रीवियस ॾिसूं या असां नेक्स्ट ॾिसणु चाहियूं उनखां पोइ कंपेयर सां ॿ डॉक्यूमेंट्स खे पाण में उनखे साइज़ सां कंपेयर कंदा आहियूं प्रोटेक्ट मीन्स असां फॉर एग्जांपल ट्रैक चेंजिस में बि असांजी इनक्रप्शन आहे प्रोटेक्ट बि असांजी इनक्रप्शन आहे असां कुझु बि डेटा ॾियूं था ॾिसो फॉर एग्जांपल कंट्रोल शिफ्ट ई असां हिनखे ख़तमु करे छॾियोसीं ठीकु आहे असां या हिनखे हितां फाइनल था करे छॾियूं हाणे ॾिसो हिते असां डेटा इनपुट ॾेई सघूं था असां चऊं था अहिड़ी सेटिंग करे छॾियूं जीअं कोई बि असांजे फाइल सां हरकत न करे का बि डेटा इनपुट न ॾेई सघे पोइ उनजे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं प्रोटेक्ट डॉक्यूमेंट ते ईंदासीं असां रिस्ट्रिक्ट कंदासीं असां छा लिमिटेड फॉर्मेटिंग सिलेक्शन स्टाइल्स का बि फॉर्मेटिंग अप्लाई न करे सघे एडिटिंग न करे सघे हिनखे सिलेक्ट कंदासीं को बि हुजे का बि शइ न करे सघे एवरीवन करे छॾियोसि पोइ असां स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन असां पासवर्ड ॾेई छॾियोसीं ए ॾिनोसीं हिते बि ए ॾिनोसीं ओके कयोसीं हाणे असां का बि शइ ॾिसोसि ॾेई सघूं नथा ॾेई सघूं असां भले तव्हां हिनखे बंदि करे छॾियोसि हीअ ॾिसोसि या असां ॾिसो डिलीट बि नथा करे सघूं था राइट क्लिक करे तव्हां हिनखे ॾिसो कॉपी कयोसि असां हिनखे राइट क्लिक करे ॾिसो पेस्ट नथी थिए इन तरीक़े सां असां हिनखे को बि फाइल ॾिसो हेॾां जे होम में था अचूं ॾिसो को बि फाइल हितां अप्लाई नथा करे सघूं असां ॾिसोसि का बि शइ हिनखे असां अप्लाई नथा कयूं ख़तमु करण लाइ स्टार प्रोटेक्शन असां पासवर्ड फॉर एग्जाम्पल ग़लति ॾिनोसीं ॾिसो त पासवर्ड इज़ इनकरेक्ट अगरि असां पासवर्ड सही ॾींदासीं ए ॾिनीसीं फॉर एग्जाम्पल ॾिसो साॻी असां हिनखे इनपुट ॾेई सघूं था इट मीन्स असांजो रिव्यू में असांजो प्रोटेक्ट डॉक्यूमेंट हिन जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं होप त असांजो जेको ही मेन्यू सिखियोसीं तव्हांखे सम्झ में आयो हूंदो अगरि असांजो वीडियो तव्हांखे ऐं पसंदि आयो हुजे प्लीज़ पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो असांखे सपोर्ट कयो जीअं असांजो वधीक असां तव्हांजे लाइ पंहिंजूं शयूं जनरेट कयूं वधीक तव्हांखे प्रैक्टिकल कमु असां सही तरीक़े सां सम्झाए सघूं थैंक यू फॉर वॉचिंग